हल 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 तो जो को नंढे होंदे जो सारिन जो कट्टो चोरी कयो सी जेको तो के जमादार झले कुटे हेठा ये नंढे हुंदे ॻाल्हियूं हल तो चांहि पियारा ए हल चाय हल ओ होटल वाला अधड़ी तो प्यारी ये पो हिन 20 रुपया रोजगार वेठा आहियूं ए शर्म ही कोन ते एॾो जे घेर थी पोइ तूं भर आउं को थो भरियां ठीक है भला घुरा घुरा ए हमारे सब बेरोजगार है वाजा वेठा आहिनि हा हींअर टाइम आहे हींअर हिन गांव करे ठगियां हली वारे मलाकड़े में विरायां ॾिसंदा हा खुश है तबे सही है केर मुझ सही आऊं असल में मानो जो जीजू कुछ करनो है जीजू दिलू कुछ करना जी दिलू कुछ करना असी केड़ा मानो है या तो दिलू कुछ करना असांखे अच्छी ॾाढ़ी में अहिड़ा माण्हू लॻो था असांखे न न मुझो मकसद यो कोनो आऊं जीजू कुछ करनो है चेहरे ते मुस्कुराहट आणीनो है एड़ी दिलू कुछ कंदो है असा के खुली गाल बुधाए ना अच्छा आऊं ही हमरा के शहरी कचारी बुटो में ही जो इनो चेहरो ही मुखे पहलवान क्यों लगे हल बेरान जेला कोने कोने मलबल कोंता बनो निकल अच्छा ना 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 जरूरत कोने मल जी केने साल बेरोजगारी में असां पाण परेशान लॻा पिया आहियूं शांत बुझो बेरोजगारी में परेशान लॻा पिया आहियूं ही परेशान करण आयो असांखे हाणे तो असां जूं बाहूं टंगू टोड़ाए अमरे जी मुखे पहलवान चाहिए जो अरे पीउ मुंहिंजो चवंदो हो ॾाॾो मुंहिंजो पहलवान हो ॾाढो अच्छा माण्हुनि जा भला सोचूं असांखे जूता आहिनि पहलवान मल विढ़ण को ख़राब कम है छा बेचारा सही चाहिए हा उहे जरासीन मुंहुं में आहिनि तॾहिं हिन ॾिठो ही पुराणो माण्हू आहे तू मल विणंदे कंहिंखे न हॾियूं टोड़ाणी चलिया पैसा मिलदा ने पैसा हल त जल्दी हल हाँ पोइ हल हल हमरा के ॾिसू मता भजी ना वञे हा हलो हलो हल हल यार कॾहिं आऊं के जावजी कोन ॾींदो त केॾा में वञी ॻाल्हि त ॿुध केड़ी तकड़ खई आहे हेॾी बेइज्जती कई न मुंहिंजे अञा छा पतो आहे मुंहिंजो ए असां हुन ते सर्च कयोसीं मुंहिंजो ॾाॾो जेको हो न सो वॾो मलो कंहिंजे गुलू गुलू ते गुलू गुलू गूगल हा 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 वो बेइज्जती करण आया आहियो न मतलब बरोबर आहे हा पोइ मारो नंबर सभी जमा हरबू गेरे करे नंबर साईं ॿियो ॾे उबे वञा करे पुॼी वञा ठीकु आहे एडवांस ॾियां मूंखे एडवांस वठ हिन पते ते पुॼी वञे सुबुह जो हा 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 देख कुछ कोती न पुॻाए त पोइ आऊं खेसि कोन न वीलू मल नालो आहे मुंहिंजो पुॼी वञा हां ठीक है तू The next day. अधु जी जी अॼु पाण खे छॾणो न आहे ॾिसूं था उहो अचे उहो बि लाड़ जो मल ॾिसां कहिड़ो आहे बूथ त ॾिसूंसि छाती रखिया भोलो बोलो कोन अचे पियो छा अरे ये एड्रेस इहा ई आहे न जेकी पाण खे हुन ॾिनी हुई लगे थी सागुणी पई हाँ यार मल त मूंखे अचे कोन थी ॾाॾो मुंहिंजो विढ़ंदो आउं थोरी मल विढ़ंदो पैसा वचो साईं माराईंदे बधराईंदे पाणी खे हल तू टेंशन ना वठो तोसां गॾु आहे आयो यार केॾा बि वञी ए बाबा वो भला आहे पंहिंजे ॻोठ जी इज़त लॻी पई आहे तूं हुन खां लाराई पियो त मुड़ुस केॾो कंधा रही हल त मूंखे माराईंदो तूं असां गॾु आहियां बेइज़ती ना ख़राब कर हल 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 ए भली करे आया जी के मूंखे उमेद कोन हुई अचण जी तव्हांजी बाची आहे हाणे वियो साम्हूं कुर्सी ते वे हा सभु ॿुधी वञो हजे केरु बि न टिकट 50 रुपया आहे 50 रुपया सस्तो टिकट लाड़ उत्तर जा ए मल्ल जो वॾो मुक़ाबलो सीधी मला लगे ताड़ी लगे हा ए इहो आयो आहे घर न वेंदई घोड़ा आधा ही केॾो सूअर आहे
ई मुंहिंजा त कीमा कटे छॾींदो अरे आउं कोतो वड़ा हे तू मना बेइज्जती तो खराब कराई पंजी ॻोठ जी इज्जत आहे नक तो वठणाई पंहिंजो ही सिधी तोखे कंदो छा रोब त ॾिस ए इहो बीमार अरे मां खे उमेद ई न हुई त बीलू मल अहिड़ो मल मां जे लाइ वठी ईंदो मां जी त ही नज़र में ई न आहे सब तैयार हो मलाकड़ो शुरू थियण वारो आहे टिकट पहुची लाथम हाणे पहिरियों मल अचे शेरू शामती लाए कमीस लाए कमीस मूंखे माराईंदे ए कोन तो मरी लाए कमीस मरंदे वरी तू किथां जेको मल खटंदो 5000 रुपया हुन मुंहिंजे तरफ़ां इनाम आहे ए वाह वाह आ सीधी आदर ते सीधी आ पुट जंबूरा बस तूं छुट्टो आहीं न बोड़ियो तो छॾियां अरे उठी हौसलो कर गैरत कर मालूम तो खिलाई पाण ते हेॾो सारो करदार मुर्स लॻो पियो घणा ॾींहं थिया आहिनि ही मूं वेतो ई कोन्हे घणी बदबू आउं कोतो न आउं कोतो वड़ा ए दाबत तू आउं कोतो यानी बदबू आहे हिन में चुप बदबू बिरयानी अची कोई बदबू है नहीं खबर पे तो के बदबू है शदबू तू भी अल्लाह मैंने चले अचो तैयार मैदान में अल्लू अम्मा अम्मा सीधी उठी दिसे हमरा बोले छडो सीधी लगे ताड़ी इनाम जो बाबा इनाम जो अलिया इनाम वठ वडेरा 5000 खटे हो इनाम लगे ताड़ी वरी ताड़ी इनाम वठ वठनल बाबा वठनल लगे ताड़ी मेहरबानी मत लोगो ताड़ी उत्तर के पास जो मल्ला खुदा जो पहलवान आई ताड़ी वडेरा असां के 1000 रुपया दियो छाजा 1000 रुपया असां बि देते आयो ए दादा आ गया इनाम पर सुबह जो सुना दी ये जिंदगी ने